इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तर्जुमतुल बाब में लिखियो आ त हिन वक्त भी असांजे मथों मुसीबतुनि जा पहाड़ आहिनि या कोन्हनि, या तव्हां सभु मलाइको। जेकर चाहियो था ते मुसीबतुनि जा पहाड़ हटी वञनि त पहिरें नंबर ते गुनाह खां बचो। ओ जीअं नौजवान गुनाह खां बचो, मौसीकी को बचो, राग को बचो, गिला को बचो, कूड़ को बचो, व्याज को बचो, रिश्वत को बचो, जुल्म को बचो, जिना का बचो। बे नंबर ते का जो हक न खाओ। ओ जी उन नौजवान माना मजदूरी उनजी रहजी वही तो उनजी मजदूरी अमानत करे कारोबार में लगाई। असां सां जेकर शाम जे वक्त में मजदूर कावड़जी हलियो वञे त असां त ख़ुशि थींदासीं त भलो थियो मजदूरी बची पई। कंहिंजो हक़ न खा। तुझे भरसा कंहिंजी ज़मीन है भली भाउ जी ज़मीन छो न हुजे बनो बने सां हाणे हिन बने जी तास न वठिजां, हिन बने खे लपो न हणजां। थी सके तो भाउ जी ज़मीन जो हिकिड़ो लपो तो ॾे अची वञे क़यामत जे ॾींहुं 77 ज़मीन जा रब तोक बनाए करे गिची में विझंदी। हाणे खा चङी तरह ड्रॉ कर। किन किन हारे नहीं ज़मींदारनि जी आदत हूंदी अथव हर साल कणिक जो फसल थींदो नी त बने जी तास वठनि लपो हणंदा इहो बि अचे मूं ॾे। होॾो बि तुंहिंजी ज़मीन आहे, होॾो बि तुंहिंजी ज़मीन आहे, पोइ भली हिन बने जी तास वठो, भली हिन बने खे लपो हणो, पर होॾो ॿिए जी ज़मीन आहे। हाणे हिन दंग वारे बने सां हथ चुरायो, जंहिं जाइ ते आहे उते बीठो, अञा हुनखे वधायोसि खुटायोसि। तुझे भरसां कंहिंजो घर आ प्लाट आ ख़बरदार मता पाण खे दादागीर समझी मुड़ुस माण्हू समझी त मुंहिंजी मर्ज़ी आहे जिथे मां दंगो हणा ख़बरदार। हिकिड़ो इंच भी जेकर सिर जो पराए पासे ॾे लॻी हुई क़यामत जे ॾींहुं 77 ज़मीन जा रब तोक बनाए करे गिची में विझंदुई त हाणे खण चङी तरह तूं ड्रॉ कर। तूं पाण खे दादागीर पियो समझी त मुंहिंजी मर्ज़ी आहे जिथे मां दंगो हणा, पंहिंजी मर्ज़ी न हला। तुंहिंजे भरसां जेको आहे भली ग़रीब हुजे उनखे चओ बाबा तूं जिथे दंगो हणी ॾे उते मां दंगो। कसु खाओ कसर न खाओ, कसु खाओ कसर न खाओ। मज़लूम थियो ज़ालिम न थियो। मज़लूम जा 50 साल 60 साल दुख सुख में गुज़री वेंदा, ज़ालिमनि जा 2 जहान बर्बाद। जेको पराओ हक़ खाए उहो ख़ुशि न थिए त मां सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदुसि, उन जा 2 जहान बर्बाद। भेनरुनि खे बि हक़ ॾियो। पीउ मरी वियो आहे त पिनसन सॼी पुट पिया खाओ, छो भेनरुनि खे रुपियो बि न। पीउ मरी वियो आहे त ज़मीन सॼी ॿाहिरि, भेनरुनि खे जरे बि ज़मीन जो न। अफ़तुमिनून बिबाज़िल किताब व तकफ़ुरून बिबाज़। सिंधी में चवंदा आहिनि धकु हण धीउ खे त सुधरे न, ही धकु त यहूदनि खे आहे पर सबक़ु असांखे बि। ये यहूदन जा कम हुया जो तौरेत जी कुछ ॻाल्हियुनि खे मञींदा, कुछ जो इनकार कंदा। अॼु असांजा मुस्लमान भी यहूदन वांगुरु पिया कनि, क़ुरान जे कुछ आयतुनि खे मञनि पिया, कुछ आयतुनि जो इनकार पिया कनि। नमाज़ूं भी पढ़ूं पिया, रोज़ा भी रखूं पिया, ज़िक्र अज़कार भी कयूं पिया, तबलीग जमात में चिल्ला 4 महीना साल भी लगायूं पिया, वाइज़ जलसा भी करायूं पिया, मस्जिदूं मदरसा भी ठारायूं पिया, पर भेनरुनि खे हक़ न ॾिनोसीं। अबे खे पेंशन मिली सॼी पेंशन ॿाहिरि रखाई आहे, भेनरुनि खे रुपियो बि न ॾिनोसीं।
40 साल गुज़री विया आहिनि, अबे जी मिल्कियत अञा ॿाहिरि पिया था खाइनि, भेनरूं वीचारियूं उते वेठियूं आहिनि, उन्हनि खे को जुरेब बि ज़मीन जो न मिलियो आहे। अफ़तुमिनून बिबाज़िल किताब व तकफ़ुरून बिबाज़, ही कहिड़ो तव्हांजो इस्लाम आहे, ही कहिड़ी तव्हांजी मुस्लमानी आहे जो क़ुर जे कुझु आयतुनि खे मञो था, कुझु जो इनकार था कयो। मञो त सॼे खे मञो, नथा मञो त सॼे जो इनकार कयो, पोइ भला दुनिया जा त मज़ा वठो, न हेॾऊं जा न हेॾऊं। मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिका ला इलाहा हाउलाए वला इलाहा हाउलाए, न हेॾे न होॾे। भेण भली पंहिंजो हक़ घुरे नथी, चुप आहे, तॾहिं बि हिन जो हक़ साकित न थींदो। क़यामत जो ॾींहुं थींदो, इहे ॿाहिरि पंहिंजे भेनरुनि जे हक़ खाइण जे करे जहन्नम में ऊंधा टंगिया पिया। सो वीचारूं लोक जे लॼ खां घुरनि कोन थियूं, त हाणे ॿाहिरनि खां छा घुरूं, ॿाहिरि बि पहिरें नंबर जा निभागा। ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो पवंदो बाबा। 3 नंबर ते पीउ माउ जे फ़ैसिलनि खे मञो। अॼोके दौर में धी थी चवे त हिन घर में या मां हूंदसि या अम्मा हूंदी। शरीयत में धी नूंहं धी आहे, छा नूंहं माना पुट जी ज़ाल। शरीयत चवे थी इहा तुंहिंजी धी अथई, इन ते धी वारी शफ़क़त हुजे, धी वारो प्यार, धी वारी बाज। छो त तुंहिंजूं धीअरूं त जेके हुयूं से वयूं परणिजी, उन्हनि वञी ॿिया घर आबाद कया। हाणे तुंहिंजी धी इहा अथई जेका तुंहिंजे पुट जे निकाह में आहे, इहा तुंहिंजी धी आहे। ऐं इन नूंहं खे शरीयत चवे थी त इहा ससु तुंहिंजी माउ अथई, मुड़ुस जी अम्मा इहा तुंहिंजी माउ आहे। तूं पंहिंजी हक़ीक़ी अम्मा मुड़ुस जे करे छॾे आई आहे, हाणे तूं पंहिंजी हक़ीक़ी अम्मा जी ख़िदमत नथी करे सघीं। हाणे तुंहिंजी माउ इहा अथई, मुड़ुस जी अम्मा इहा तुंहिंजी माउ आहे। इन जी ख़िदमत कर, इन जा लटड़ा धो, इन खे मानी पचा, इन जी खट अंदर ॿार कर। जेतिरो तोखे अम्मा जी ख़िदमत जो सवाबु मिलंदो, ससु जी ख़िदमत कंदीअ रब तोखे एतिरो सवाबु ॾींदो। पर धी थी चवे त हिन घर में या मां हूंदसि या अम्मा हूंदसि, चवे थी की न न। किथे नुहरूं ज़ालिमनि, किथे वरी ससूं ज़ालिमनि, किथे किथे ससु एॾी ज़ालिमा जो मजाल आहे जो नुंहं खे वेहण ॾे। सुबुह जो मानी पचाए वीचारी बसि कंदी, डांगी लाहींदी त ससु चवंदसि खण लटनि जी भरी। पंहिंजा ॾेरनि जा निणान जा सभिनी जा लटा वीचार धोईंदी, उहे लटा सुकणा विझी अञा मस वेहंदी त वरी ससु चवंदसि खणो ॾाटो गाह करे या मेहंदी बुख मरे। वरी वीचारी गाह करे कुतर करे मेह खे मल ॾींदी, भला हाणे साही पटिया न। वरी ससु चवंदसि खणो ॿुहारो घर खे ॿुहारी ॾे। वरी ॿुहारी ॾेई बसि कंदी, भला हाणे वेह न। खण थांवनि जी खारी, थांव पिया आहिनि मेरा। धी सां बि एॾो ज़ुल्म कंदा हो, पोइ हीअ बि त धी आहे न।